जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा सरकारी अस्पताल रूरल हेल्थ सेंटर हिंगोरजा अवाम लाइ बेलाभ बणियल। शहरनि जी इलाज लाइ लखें रुपयनि जी लागत सां लॻायल एक्सरे ऐं ॿी मशीनरी नाकारा बणिजी वई। अस्पताल जो अमलो बि अक्सर ड्यूटियुनि तां गायब। रिपोर्ट मूजिबि हिंगोरजा सरकारी अस्पताल रूरल हेल्थ सेंटर हिंगोरजा अवाम लाइ बेलाभ बणिजी वई। अस्पताल में लखें रुपयनि जी लागत सां अवाम जी इलाज लाइ लॻायल एक्सरे, अल्ट्रासाउंड लेबोरेटरी ऐं ॿी मशीनरी नाकारा बणियल। अस्पताल में दवाउनि लाइ क़ाइम डिस्पेंसरी भी मुकम्मल तौर ते खाली थी वई। अस्पताल में सफ़ाई सुथराई न थियण करे अस्पताल जा वार्ड गंदगी सां भरियल। उन मौक़े ते अस्पताल में मौजूद शहर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रूरल हेल्थ सेंटर हिंगोरजा मां अवाम खे को बि फ़ाइदो नथो मिले। हिते असांखे दवाउनि खां वठी एक्सरे, अल्ट्रासाउंड ऐं टेस्टुनि जी बि का बि सहूलियत कोन थी मिले। अस्पताल जो अमलो बि अक्सर ड्यूटियुनि तां गायब हूंदो आहे। शहर DHO सिहत खाते जे आला अमलदारनि ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कंदे घुर कई त हिंगोरजा रूरल हेल्थ सेंटर में जल्द इलाज जूं सहूलियतूं फ़राहम करे हिंगोरजा जे अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे।